मुनाफ़िक़ इंसान को ॿाहिरियों न थींदो आहे, गॾु खाइण पीअण वारो मुनाफ़िक़ थी वेंदो आहे। मुनाफ़िक़ इंसान जे पहिरियों अंदर में झलस पैदा थींदी आहे, हसद साड़ पयो सड़ंदो। मुनाफ़िक़ इंसान जी हिकिड़ी वॾी में वॾी कमज़ोरी आहे, बसि चेहरे ते मुस्कुराहट सजाईंदा अचो। जे मुनाफ़िक़ जी हरकतूं तव्हां ॾिसो था त फिर बि चेहरे ते मुस्कुराहटियूं सजायो। तव्हांखे ख़बर पए थी त मुनाफ़िक़ जे वातों असां गीबत ॿुधी आहे पंहिंजे बारे में, पंहिंजे ख़िलाफ़, त ख़ुदा जो कसम ख़बर रखी बि तव्हां चेहरे ते मुस्कुराहट रखो। मुनाफ़िक़ खे का मोट जा उछल न ॾिजो। यकीन कयो, इन क़रीब तव्हां ॾिसंदो मुनाफ़िक़ इंसान तव्हांजे क़ाफ़िले खां छा तव्हांखे ॾिसण बि छॾे वेंदो। इहो हुन जे लाइ वॾो पादर आहे जेकॾहिं तव्हां इहे रवैया अख़्तियार कंदो। मुनाफ़िक़ इंसान सां जेकॾहिं बराबरी कंदो त पोइ यादि रखिजो त उहो मुनाफ़िक़ इंसान तेसि ताणी तव्हांखे न छॾींदो जेसि ताणी तव्हां वॾी के आफ़त ऐं मुसीबत में न अचो। यादि रखो हे इंसानो, हे 2025 ऐं 26 जो टारगेट तव्हांखे ॾियां थो। हे लेक्चर 2025 खां 26 ताणी हलंदो। ख़ुदा जी इज़त जो कसम, जेकॾहिं तव्हां हिन ते अमल कंदो त मुनाफ़िक़ इंसान खे पाण ई तव्हां ग़ाइबु थींदे ॾिसंदो। जेकॾहिं बराबरी कंदो त पोइ वक़्त जो इंतज़ारु कर, वॾी ख़ौफ़नाक अज़ियत में तव्हांखे विझंदो, वॾे इल्ज़ामनि में तव्हांखे फासाईंदो। मुनाफ़िक़ हमेशह शैतानगिरी जो घणो सोचींदो आहे। रात जी हुनजी निंड बि हराम हूंदी आहे, पियो फोकस ॾींदो आहे त हिननि खे कहिड़े तरीक़े सां मां अज़ियत ॾियां। मुनाफ़िक़ इंसान जी वॾी कमज़ोरी तव्हांजी इहा हूंदी आहे जो मुनाफ़िक़ इंसान जी ॻाल्हियुनि खे ॿुधी बि तव्हां परेशान थींदा आहियो। मुनाफ़िक़ इंसान खे तव्हां ख़बरवार ई न कयो त तो जहिड़े कंजर कुते खां असां मायूस थिया आहियूं। न, मुनाफ़िक़ इंसान जे आॾो चेहरे ते मुस्कुराहट सजाए। केतिरी बि पंहिंजे बारे में बुराई ॿुधे, केतिरा बि घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॿियनि जे वातों ॿुधे त मुनाफ़िक़ हिते हीअं थो चवे, हुते हीअं थो करे, हिते हीअं थो करे, फिर बि नज़रअंदाज़ कजांइ। उनखे का मोट कंहिं ग़ैरनि जे थ्रू न पहुचाइजांइ, जा गॾु खाइण पीअण वारनि जे हथों को पैगाम मुनाफ़िक़ जे हवाले न कराइजांइ। भले तूं मुनाफ़िक़नि जा हवाला ॿुध, नो प्रॉब्लम, चेहरे ते मुस्कुराहट सजाए। इहा मुस्कुराहट बि उनखे उथंदे वेंदे पादर बूथ में हणंदी। दावा सां ॻाल्हि कई थी।